सेक्रेटरी जनरल फ़कीर मोहम्मद परेल दायो जे सॾ ते सिंधी अदबी संगत शाख बुखारा बेरड़ी ऐं शाख माथेलो मूमल जी माड़ीअ पारां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम ऐं मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां माथेलो मूमल जे माड़ीअ में अदीबनि, शाइरनि, साफ़िन, सुगड़नि तोड़े समाजी सियासी कारकुननि पारां रैली कढी वई। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण लाइ शदीद नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते शाह ख़ालिद यूनिस भुट्टो, लियाकत बोज़दार, सनालाई भुट्टो, ज़ैन बुखारी, सलीम बोज़दार, आफ़ताब शाह, हिदायतुल्लाह कालादी, इब्राहिम पीरज़ादो, कुर्बान बोज़दार ऐं आबिद सूमरो ऐं ॿियनि सन्हवंदनि सिंधी ॿोलीअ खे शानदार, बावकार ऐं तहज़ीबी याफ़्ता ॿोली क़रार ॾींदे चयो त सिंधी ॿोलीअ खे मुल्क में जाइज़, आइनी, क़ानूनी, इख़लाक़ी ऐं क़ौमी हक़ ॾियण लाइ सिंधी अदबी संगत हर सतह ते जदोजहद जारी रखंदी। अदीबनि हुकूमत खां मुतालबो कयो त सिंधी ॿोलीअ समेत बलोची, पश्तो, ब्रहवी ऐं पंजाबी ज़बान खे पिणु क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾेई तरक़ी ॾिनी वञे। अॼु असां हिते सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल मोहतरम परेल दायो जे सॾ ते सिंधी अदबी संगत शाख माथेलो मूमल जी माड़ी ऐं सिंधी अदबी संगत शाख बुखारा बेरड़ी जे तरफ़ां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम जे सिलसिले में ही रैली कढी आहे ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां मुतालबो कयूं था असां मुक़तदर हल्कनि खां त असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, छाकाणि त इहा असांजी दुनिया जी हिकिड़ी पावरफुल ऐं रिच, शाहूकार, तहज़ीब याफ़्ता ॿोली आहे ऐं अंग्रेज़नि जे दौर में पिणु सिंध में राइज हुई ऐं असां उन सिंधी ॿोली सां गॾु पंजाबी, पश्तो, बलोची ऐं बिराहिवी ॿोली जे हवाले सां बि असां हुकूमत खां मुतालबो कयूं था त सिंधी ॿोली सां गॾु इन्हनि ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई ऐं उन्हनि मां अहसास महरूमी ख़तमु कई वञे। असांजी जेकी आहे इहा क़दीमी असांजी ॿोली आहे जेका असांजे स्कूलनि में ऐं असांजी हिन पूरी क़ौम में समाज में घटिजी वञे थी, लेकिन असांजा जेका सिंध जा हीरोज़ आहिनि जंहिं असांजी सिंधी ॿोली खे जेको आहे असांजी पूरी क़ौम में ज़िंदा रखियो आहे ऐं असांखे खपे त असांजा जेके मथे ऑफिसर आहिनि या असांजा जेकी क़ौमी तालीम जे हवाले सां आहिनि उहे असांजी क़ौमी तालीम खे जेको आहे वाक़ई सिंधी ॿोली खे क़ौमी तालीम जे हवाले सां उहा ज़िंदा रखनि ऐं असांखे खपे त असां बि पंहिंजी ॿोली खे हमेशह क़ाइमु दाइमु रखूं ऐं असांखे घुरिजे त पंहिंजी हिन सिंधी ॿोली खे पंहिंजी क़ौमी दर्जो ॾेई करे पूरे मुल्क में उन खे जेको आहे